बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मुंहिंजो नालो अब्दुल गफ़ार, मां यूसी वाइस चेयरमैन यूसी इलाहाबाद जो अॼु हिन वीडियो ज़रिए पंहिंजे यूसी इलाहाबाद जे बाशूर अवाम खे इहो पैगाम पहुचाईंदुमि त असां जॾहिं बलदियाती इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट ते मां नज़ाकत चाढ़ियो, चेयरमैन नज़ाकत चाढ़ियो ऐं मां जेको आहे वाइस चेयरमैन अना पोस्ट थी आयासीं। यकीनन कयो हल्फिया मां चवंदुसि तव्हांजो जेको आहे सो हक़ जेको बजट आहे 3 सालनि जे अंदरि चेयरमैन साहिबु असांखे मां त वाइस चेयरमैन आहियां पर मूंखे ई नथो घुराए त काउंसलर ने काॾो घुराईंदो। 4 वार्डनि मां कंहिं काउंसलर खे न घुराए न मूंखे घुराए। जेको बजट आहे पाण करप्शन करे खाई थो वञे। मां एंटी करप्शन जे इदारे खे नेब जे चेयरमैन खे इहा गुज़ारिश कंदुमि त इहो ऑडिट कयो वञे ऐं स्टेटमेंट घुरायो वञे त इहो असांजो जेको बि बजट आहे इहो काथे काथे ख़र्चु कयो आहे। हिन साईं जिन खां जॾहिं वेंदा आहियूं त चवंदो आहे साईं असांखे नवाब साहब वारनि जो हुकुम आहे त वाइस चेयरमैन खे न ॾियो। जॾहिं असां उनखे चवंदा आहियूं त बजट आयो आहे ॾियो, सोलर प्लेट आहिनि, नलका आहिनि, मिशनियूं जेके आहिनि ग़रीब गुरबनि में विरायूं त साईं चए थो त मूंखे नवाब साहब जो हुकुम आहे ऐं इहो चए थो त नवाब साहब मूंखे चयो त फिलाण 500 लीटर डीज़ल मोकिलिजांइ या एतिरो मुंहिंजो डीज़ल मोकिलिजांइ। इहे कूड़ा रंग हमेशह हणंदो आयो आहे, 3 सालनि जो बजट खाई चुको आहे। इन बजट जे पैसनि ते पंहिंजे ज़मीननि जा जेके कलर ज़मीन बंजर ज़मीननि खे बि आबाद कराई। मां अॼु सॼो यूसी इलाहाबाद वारे माण्हुनि खे चवंदुमि त तव्हांजो हक़ चेयरमैन खाए थो बाबा। असां वाइस चेयरमैन हुजूं या काउंसलर हुजूं, असां 1 रुपयो इवन इहो बि था जेके पगार आहे असांखे अॼु ताईं पगार बि न मिलिया आहिनि। पगार बि असांजा उन वटि आहिनि। जेको पगार ईंदो 8000 महीनो वाइस चेयरमैन जे लाइ, अॼु ताईं असांखे पगार बि न ॾिनो आहे। वधीक इंशाअल्लाह ताला जल्द हिकिड़ो प्रेस कबो जंहिंमें काउंसलर साहिबु असां हूंदा, यूसी जे माण्हुनि खे बि मां दावत ॾींदुमि उते प्रेस करे हिन करप्ट चेयरमैन राशिक चेयरमैन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो धरणो ॿियणी जेको असां एहतजाज कंदासीं।